अल्लाह जो पीरन जाओ पीर नालो थई अल्लाह जो पीरन जाओ पीर साल सजो रुनी आया मुहियदीन साल सजो रुनी आया मुहियदीन रोयो बैठे ॾिठुम तुंहिंजे वाट दारे दे अल्लाह दरे दबरी दिल दस्तगीर ठारे दे दरे दबरी दिल दस्तगीर ठारे दे और हमारी जो बेड़ो चल तारे दे दरे दबरी दिल दस्तगीर ठारे दे अल्लाह दरे दबरी चरी नथी ओहे वया से वया चली नथी माई ओहे वया से वया है अल्लाह काथे वंदी केड़न गुंडन में पिया भाई चयो भैया है भाई चयो भैया है भाई चयो भैया जी पर सब भाई जावे दे अल्लाह दरे दफारी दिल दस्तगीर ठारे दे है दफारी दिल दस्तगीर ठारे दे और हम ही नन जो बेड़ों में चल तारे दे अल्लाह दरे दफारी दिल नेठ मुझे मुर्शिद नेठ मुझे मुर्शिद कैया दिलिया जी महारा नेठ मुझे हाशिर कैया दिलिया जी महारा शायद सरदार के पई देर सा खबर सुभान अल्लाह वो पे आया पैर भरे मुकेरन पारन दे हाय हाय दरे दरे अरे साइड पे थियो सरदारी सदाई मानिए पे हूं सरदारी सदाई मानिए पे इनके पासे ते वनी वेहार इनके पासे ते वेहार इसे ही दरवेश दरवेश पधर ही जेके दरवेश सवे नचावे नहीं हो दरवेश ही बेचारों को पंजे क्या ये हाल में न हो अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन वारा हन जेको मुर्शिदन वारो हुंदो आ जॾहिं का मदीने वारे साईं जी दस्तगीर जी ॻाल्हि ॿुधंदो आ त हू पंहिंजो होश मां निकिरी वेंदो आहे पोइ उन ते मयार न हूंदी आहे जंहिंखे जज़्बो बि चइबो आहे अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल ही उहो ही फ़क़ीर उहे आहे दिलि ख़ुशि पई थी यासीन हा यासीन मां हिन खे क़ाबू करे विहार जाईंदुमि साईं बिस्मिल्लाह इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हाणे जॻह कोन्हे ॻाल्हि भला अॻिते चो ही पासे ते बीहो पासे ते वियो ॿिया माण्हू ईंदा खतीब अहले सुन्नत फाजिल नौजवान सरमाए अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत तेरी प्यारो खिलणो हजरत अल्लामा मौलाना साईं आशिक हुसैन राजपर ताहिब साहब बिस्मिल्लाह थोरो तकरीबन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा। वक़ाल अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रेहान मां राणे जे रेहान मां को आदेसी आयो चोॾीह माह चंद्र जे कयो सामीअ सुहाओ लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सी। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम, इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं ओरे परे खां आयल मुझे महबूब मदीने वारे मीर जे मीलाद जा दीवानो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि। अज गोठ अली गुल मुग़ैरी जे अंदर मोहतरम रईस मोहम्मद अमीन मुग़ैरी, उस्ताद फ़कीर शाह नवाज़ मुग़ैरी ऐं सभई मुग़ैरी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ीन गॾिजी मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जी महफ़िल सजाई आहे, जंहिंमें अल्लाह जे ज़ात तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे शिरकत करण नसीब फरमाई आहे। उम्मीद था रखूं त इंशा अल्लाह ताला मुझो सुहिणो रब्बुल आलमीन पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके तव्हां असांजे अचण खे क़बूल फरमाईंदो, वेहण खे क़बूल फरमाईंदो, ॿुधण खे ऐं ॿुधाइण खे क़बूल फरमाईंदे मुझो करीम रब तव्हां असांजे दिलनि खे पंहिंजे महबूब जे रहमत सां माला माल फरमाईंदो। इंतहाई सभई मुबारकूं मोहतरम मियां मोहम्मदीन चांडियो ऐं आशिक हुसैन बुघियो खे। आउं त हिन इलाइक़े में बिल्कुलु घटि अचणु पियो थियो, पर जॾहिं खां अचणु थियो आहे ॾिठो आहे इहे वीचारा दोस्त ॾाढी महिनत था कनि।
कलाक ॾेढ थियो आहे उस्ताद वेचारो मोहम्मदीन साईं मौलाना मोहम्मदीन चांडियो यको स्टेज ते पे मेहनत कई खुदा उनखे अजर ॾींदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अॻु में हिकिड़ो दफ़ो हिन जॻह ते अचण थियो सैयद नूर मोहम्मद शाहबाज शाह सां तॾहिं कुझु ॾाढो तेज़ ॻाल्हायो हुयो ईअं आहे न मुझे ख्याल में अज वरी ओतिरो ई ढरो थिया जेतिरो अॻु में तेज़ हुयुसि। हा मुंहिंजा सुहिणा अॼु मुंहिंजे आका जो मीलाद ॿुधो इंशाअल्लाह ताला छो त जंहिंखे मुंहिंजो करीम रब न महिरबानी करे घुरंदो आहे उनखे पंहिंजे महबूब जी यादि उनजे दिलि में मुंहिंजो अल्लाह पैदा फरमाईंदो आहे। प्यारा दोस्तो अजीजो मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अचण सां मुझे बेनियाज रब कायनात जे ज़र्रे ज़र्रे खे रंग ला रुगी इंसानन खे न रुगी जिन्नन खे न जबलन खे मुझे करीम रंग लाता पखिन खे मुझे अल्लाह रंग लाता जानवरन खे मुझे करीम रब रंग लाता जमीन ते रहण वारन खे रंग लाता पर अर्श ते रहण वारन खे भी रब खुश करे छडियो। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खुशी अल्लाह जे ज़ात व बरकात जन खे नसीब फरमाई उहे इंतहाई खुश नसीब हन ऐं उन्हनि मां तव्हां सां बि हिकु आहियो। छो त मुंहिंजा दोस्त तुंहिंजो असांजो आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा ज़ात जो मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर पंहिंजे तमाम अंबिया खे फरमायो ओ मां अल्लाह जा नबियो ओ मां अल्लाह जा नबियो जी असांजा करीम रब जॾहिं दुनिया सॼी तव्हांजे मथां कलमो पढ़ंदी हुजे मां अल्लाह तव्हांखे किताब इनायत कंदुसि तव्हांखे हिकमतूं अता कंदुसि जॾहिं तव्हां कितबंद किताबनि सां बि लबरेज़ हुजो मां अल्लाह तव्हांखे हिकमतूं बि अता कयां। ऐं इब्राहिम दुनिया तो ते कलमो पढ़े त ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह ऐ मूसा सोना दुनिया तो ते कलमो पढ़े त ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह दुनिया तव्हां जा चर्चा करे पर ऐ मुंहिंजा नबियो हिकड़ी मां रब जी ॻाल्हि ॿुधो अगर दुनिया जंहिं वक्त में तव्हां जो ज़िक्र ऐं कलमा उरूज ते कंदी हुजे उन टाइम ते जो महबूब अचे वञे ॿुधायो त दुनिया तव्हां जा कलमा पढ़ंदी तव्हां मुंहिंजे मुस्तफ़ा जो पढ़ंदव या न पढ़ंदव। दुनिया तव्हां जो कलमो पढ़ंदी तव्हां ते ईमान आणींदी पर मुंहिंजे रब फरमायो सुम्म जाअकुम रसूल जे न उन टाइम ते मुंहिंजो महबूब अचे वञे लतुमिनुन बिही उन ते ईमान आणींदव। तमाम अंबिया फरमायो तमाम अंबिया अर्ज कयो जी मुंहिंजा करीम रब असां तुंहिंजे महबूब ते ईमान आणींदासीं सादड़नि लफ़्ज़नि में इन करे ॿुधायुमि त मुंहिंजा दोस्त तोखे असांखे पंहिंजे नसीबनि जी ख़बर पवे अल्लाह जे ज़ात तो असांखे उन महबूब जो कलमो नसीब कयो आहे जेको महबूब अगर कंहिं बि नबीअ जे ज़माने में अचे हा त अल्लाह उन नबीअ खे पाबंद बनायो त तव्हां मुंहिंजे महबूब ते पढ़जो। जॾहिं न इहा नेमत उज़मा ॾिसंदा आहियूं त पोइ अंदरां दिलि मां आवाज़ ईंदो आहे का त ॻाल्हि आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद आका जी विलादत मरहबा।
तवज्जो मुंहिंजा दोस्तो, जॾहिं न इहा इनायत ॾिसंदा हूं त पोइ सच ॼाणो त पंहिंजे पाण ते नाज़ थियणु शुरू थींदो आहे त असां बि घटि न आहियूं। तवज्जो कर, अंदरों दिल मां आवाज़ ईंदो आहे त असां बि घटि न आहियूं। छो? अल्लाह जो अहिड़ो महबूब ॾिनो आहे त रब का त ख़ूबी असांखे बि ॾिनी हूंदी। दोस्त केॾो बि कमज़ोर हुजे पर जॾहिं न ॾाढे जे भर में हूंदो आहे त उहो कमज़ोर न हूंदो, उहो बि जवान बणिजी वेंदो आहे। इहा ॻाल्हि सची आहे न। मञूं था त गुनाहगार आहियूं, मञूं था त ख़तादार आहियूं, मञूं था त ऐबदार आहियूं, पर जंहिं महबूब जे लाइ अंबिया दुआऊं घुरंदा विया, असांखे जो रीह घुरियो रब ॾिनो आहे त असां बि नसीबनि वारा आहियूं, तॾहिं त रब महबूब ॾिनो आहे। पंहिंजे नसीबनि ते नाज़ कर मुस्लमान, पंहिंजे नसीबनि ते नाज़ कर। मुंहिंजे करीम रब उहा महिरबानी तो ते कई आहे, बसि रुॻी पाण खे थोरो सुञाण। वरी जुमिलो चवां, रुॻी पाण खे थोरो सुञाण। मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम सजण सईद दामत बरकातुहुल आलिया फरमाईंदा आहिनि, फ़क़ीरो रिढुनि सां गॾिजी रिढ न थियो, रिढुनि सां गॾिजी रिढ न थियो। अल्लाह जे ज़ात महबूब जे हर उम्मतीअ खे शींहं बनायो आहे। शींहनि वारी ज़िंदगी गुज़ारण सिखो, शींहनि वारी ज़िंदगी गुज़ारण सिखो। शींहं कहिड़ो बि हूंदो आहे पर किनो करे कोन खाईंदो आहे। शींहं कहिड़ो बि हूंदो आहे, ॿिए जो शिकार ॻाल्हायो, ॿिए जो शिकार कोन खाईंदो आहे, मेहनत करे खाईंदो आहे। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा दीवाना ॿिए ॾे निहारण जे बजाय पंहिंजी मेहनत करे खा त मुंहिंजो रब बि राज़ी थिए, मदीने जो घोट बि राज़ी थिए। मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद ता कुर्बान वञा। पहिरीं रात कंहिंजी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जी जल अमड़ जे शादीअ जी। पहिरीं रात मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दिलबर बाबा साईं जे शादीअ जी जेका पहिरीं रात हूंदी आहे, अल्लाह जे रहमत जी बरसात हूंदी आहे। सभु कंहिंजे मथां त मुंहिंजे करीम रब जी बरसात, रहमत जी बरसात हूंदी। रात ख़ैर जी गुज़री, रात ख़ैर जी गुज़री। अम्मा आमिना जी रात सुहिणे हज़रत अब्दुल्लाह जे घर में गुज़री। जीअं सुबुह जो ॾींहुं थियो, जीअं सुबुह जो ॾींहुं थियो, हज़रत अब्दुल्लाह हस्बे मामूल जीअं पंहिंजे घरड़े खां निकिरी ॿाहिरि वियो, सुहिणो हज़रत अब्दुल्लाह ॿाहिरि वियो। जीअं घुमी फिरी मोटी आयो, हज़रत बीबी आमिना ॾे निहारण लॻो। जीअं निहारण लॻो तीअं निहारींदे सख़्त आवाज़ में सॾड़ो कयई, ओ आमिना। जेॾी महिल शादीअ जी पहिरीं रात गुज़री हुजे, पहिरीं सुबुह हुजे, घोट जॾहिं सख़्त आवाज़ में सॾड़ो कंदो आहे, आम माण्हू परेशान थी वेंदो आहे, आम कुंवार परेशान थी वेंदी आहे, पर सुहिणे अब्दुल्लाह जे आॾो आम कुंवार नाहे, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी अमड़ रबांदी आहे। अम्मा आमिना सुहिणे हज़रत अब्दुल्लाह ॾे निहारे मुर्गी चवण लॻी, ओ मुंहिंजा सुहिणा घोट, हेॾी कावड़ छाजी आहे, हेॾी कावड़ छाजी आहे। हज़रत अब्दुल्लाह जो जवाब ॿुध,
निहारे चवण लगो ऐ आमिना अञा पुछी थी त कावड़ छा जिया मुर्की अम्मा फरमाए थी इहाई त गाल पुछण जिया त मुंहिंजा घोट कावड़ छा जिया हज़रत अब्दुल्लाह चयो रोज़ जीअं मां सुबुह जो घर खां निकिरंदो आहियां साम्हूं वण ईंदो आहे वण मूंखे सलाम कंदो आहे साम्हूं जानवर ईंदो आहे जानवर मूंखे सलाम कंदा आहिनि साम्हूं जेकॾहिं जबल जा पत्थर हूंदा आहिनि उहे पत्थर मूंखे सलाम कंदा आहिनि तोसां शादी करे आयो हां हिकड़ी रात तोसां गुज़ारी आहे अॼु जो ॿाहिरि वञा पियो त कोई मूंखे लिफ्ट कराइण जे लाइ तयार नाहे न वण सलाम पिया कनि न जानवर सलाम पिया कनि न पत्थर सलाम पिया कनि काविड़ जान त ॿियो छा कयां अम्मा आमिना मुर्की निहारे चवे थी ओ मुंहिंजा सोना घोट कल शाम ताईं मुंहिंजो बि इहा ई हाल हुई कल शाम ताईं मुंहिंजो बि इहो ई हाल हुयो कोई मक्के में कोन पियो सुञाणे पर अॼु जीअं सुबुह थियो आहे त चइनी तरफ़नि खां रुगी सलाम ई सलाम मूं ते अची रहियो आहे चइनी तरफ़नि खां अर्श ॾे थी निहारियां अर्श खां आवाज़ फर्श ॾे थी निहारियां फर्श खां आवाज़ वणनि ॾे थी निहारियां वणनि खां आवाज़ जाॾे थी निहारियां अजीब अजीब सलाम ऐं मुबारक जा आवाज अची रहिया आहिनि लगे थो त जेका नूर जी निशानी बेनियाज़ रब तुंहिंजे पेशानीअ में रखी हुई उहा अल्लाह अमानत हाणे मुंहिंजे वजूद में पहुचाए छॾी आहे तवज्जह कर यार तवज्जह कर यार खुदा जी मर्जी आहे खुदा जी मर्जी आहे जंहिंखे महबूब तञा नूर आहे महबूब तञा नूर में गुम आहे अञा सूरत मुस्तफ़ा आई नाहे पर वो नूर मुंहिंजे मुस्तफ़ा जो जंहिं चेहरे में ईंदो आहे अल्लाह जानवरनि खे जबलनि खे वणनि खे पखियुनि खे बि जंहिंखे मुंहिंजो रब चाहींदो आहे उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो आहे त निहारियो मुंहिंजे महबूब जो नूर अची रहियो अज़ीज़ान मन जवानिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी जवानिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी पहिरो भेरो अम्मा खुदैजतुल कुबरा जो सामान खणी जॾहिं मुंहिंजो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात शाम जे मुल्क ॾांहुं वञनि था ॻाल्हि मुंड बि छॾियां थो पुठ बि छॾियां थो विच में रुगी हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां तरीक़ेकार इहो हूंदो हुयो त जंहिं वक़्त में काफ़िलो सामान खणी वेंदो हुयो सभिनी खे ॿ उठ मिलंदा हुया उहे ॿ उठ सामान जा भरियल काबतुल्लाह जे सहन में बीहंदा हुया अम्मा खुदैजतुल कुबरा कुंड खां बीही करे निहारींदी हुई इशारो कंदी हुई जंहिं वक़्त में उहे काफ़िलो हलंदो हुयो अॻियां चौक में बीहंदो हुयो पोइ जंहिंजो इंतखाब कंदी हुई उनखे सरदार बनाईंदी हुई पहिरियों दफ़ो मुंहिंजो मदीने जो ताजदार उन काफ़िले में शामिल थियो आहे सभिनी खे ॿ उठ मिलिया सभिनी जूं महारूं पुठनि ते मुंहिंजे हुज़ूर खे बि ॿ उठ मिलिया हुज़ूर जी महार पुठनि ते त मुझे आका महार अञा हथ में मस कई आहे अम्मा खुदैजतुल कुबरा निहारे रही आहे त उहे जेके ॿ उठ हुया महार हुज़ूर जे आॾो पहुचंदी वई आवाज़ करे मुंहिंजे महबूब जे कदमनि ते किरंदा वया
ये ऐलाने नबूवत न हुई 25 साल उम्र हुई 25 साल उम्र हुई सभिनी अजीब मंजर ॾिठो हैरत में पइजी विया काफ़िलो चौक में पहुतो मैसरा जेको गुलाम अम्मा खुदैजतुल कुबरा जो उनखे चवण लगी मैसरा अॼु मुंहिंजी गौर सां ॻाल्हि ॿुध हा मुंहिंजी मालिकन साइण हुकुम कर छा मामिलो आहे हे वॻो खण हे सोनो ताज खण हे वॻो बि खण हे सोनो ताज भी खण हे मुंहिंजी ॾाची बि काहे उन चौक ते पहुची करे वॾे आवाज़ सां आवाज़ ॾे त मुहम्मद बिन अब्दुल्लाह कहिड़ो आहे जॾहिं ओ जवान तोखे इशारो ॾे त आऊं हा हे मुंहिंजो कपड़नि जो वॻो उनखे पाराइजा उनखे पाराए ही सोनो ताज सोन न हुयो सोन जहिड़ो ताज ही उन जवान जे मथे ते रखिजा मथे ते रखी करे हिन मुंहिंजे ॾाचीअ ते चइजां सवार थे जंहिं वक़्त में मुंहिंजे ॾाचीअ ते सवार थे पोइ ऐलान कजां त हिन काफ़िले जो सरदार ॿियो नाहे पर सरदार सुहिणो मुहम्मद करीम मूं बनायो आहे तवज्जो रहे अञा शादी कान थी आहे अञा शादी कान थी आहे ॻाल्हाए शादी कान थी आहे इम्तिहान हली रहियो आहे कंहिंजो अम्मा खुदैजतुल कुबरा जो मैसरा हैरत में आहे पहिरों दफ़ो वापार में नौजवान हली रहियो आहे ही वॻो नफ़ीसा नाले जेका अम्मा खुदैजतुल कुबरा जी राज़दान उन खां पुछे थो मैसरा ऐं नफ़ीसा हे वॻो अजीब आहे नफ़ीसा चवे थी ही वॻो उहो आहे जो मुंहिंजे मालिकिन इन नियत सां ठहरायो हुयो त जेको रब मूंखे घोट ॾींदो उन घोट खे ही वॻो पाराईंदसि हैरत मां नफ़ीसा ऐं मैसरा हैरत मां ऐं उहा ॾाची जंहिं बीबी खुदैजतुल कुबरा खां सवा जेको बि वेहंदो हुयो उन जो ॾाटो भञी लाहे छॾींदी हुई वरी उन ॾाचीअ ते सवारी ॿई हैरत में हिकिड़े पासे शादीअ जो वॻो ॾेई रही आहे हिकिड़े पासे ताज पाराइण लाइ ॾेई रही आहे हिकिड़े पासे वरी मौत जी दावत ॾेई रही आहे अॼु खुदैजा जे दिलि में छा आहे कंहिंखे बि ख़बर नाहे जॾहिं चौक में पहुची करे मैसरा ऐलान कयो मुंहिंजे हबीब ऐलान कयो आऊं हा वॻो पारायो वियो ताज पहरायो वियो जॾहिं उन ॾाचीअ जो ऐलान थियो अबू जहल अबू लहब दाह कई ओ मैसरा हमेशा जा सरदार असां हमेशा जा अॻवान असां अॼु असां सां नाइंसाफ़ी थो करी मतां तूं भुलिजी पियो आहे इहो वॻो असांजे लाइ आयो हूंदो इहो ताज असांजे लाइ आयो हूंदो जेॾी महिल मैसरा चयो जेको ही वॻो ऐं ताज पाईंदो उहो हिन ॾाचीअ ते सवार थींदो अबू जहल हटी वियो अबू लहब हटी वियो उन्हनि खे ख़बर हुई त हीअ उहा ॾाची जेको सवार थींदो आहे उनखे ख्वार कंदी आहे सभिनी रड़ियूं कयूं पर जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे आॾो अर्ज़ कयो वियो सुहिणा इन ॾाचीअ ते सवार थियणो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्की फरमायो काहे अचो जीअं मुंहिंजो हुज़ूर ॾाचीअ ते मुंहिंजा दोस्त कदम रखियो आहे उहा ॾाची दाहूं करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे आॾो कदमनि में झुकी रोई रही आहे जेका दुनिया खे मारींदी हुई जेका दुनिया खे मारींदी हुई जेको चढ़ंदो हुयो तंहिंखे मारींदी हुई अंदाज़ो त लॻा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंदाज़ो त लॻा मैसरा ऐलान कयो त हे सुहिणो ही सुहिणो हिन काफ़िले जो सरदार आहे जेॾी महिल ऐलान थी वियो त हे महबूब सरदार आहे अबू जहल अबू लग गए तकलीफ़ आई रड़ियूं करे चवण लॻा हे नंढड़ो ॿारड़ो मुंहिंजो भाइटियो हे कीअं सरदार आहे मैसरा चे ज़ुबान बंदि कर काकड़े खां न कढी छॾे
मालिक ने हुक्म कयो आ त ही महबूब हिन काफिले जो सरदार आ। तवज्जो बस हिकड़ी गाल करे मां मोटा थो हिकड़ी गाल करे ओहे ब उठ जेके हुजूर जे हथ में महार ॾिनी वई जॾहिं हुजूर खे सरदार बनायो वियो काफिले जो अलग सवारी अचे वई मुझे आका जी सवारी अॻियां अचे वई हाणे उहे ब उठ कंहिंखे मिलन उहे आख़िर कतार में उठ में ॿधी हलाइण लॻा कुछ घड़ियों उठ हलिया बई उठ पोयां वेही रहा उन वक्त जे अंदर जॾहिं भी को काफिले में उठ वेही रहंदो हो ऐलान कयो वेंदो हो बदशगुनी थी आ उन उठ के ज़बह कयो वेंदो हुयो उन जो गोश्त तक़सीम इलाइके में कयो वेंदो हो उन जो माल विरहायो वेंदो हो न त अॻियां का मुसीबत अची वेंदी हुई हुनने ॾिठो त ॿ उठ वेही रहिया अबू जहल दाह कई ओ मैसरा तूं अॻे ई तोखे चयो इन नंढड़े छोकरे के सरदार कीअं थो करी मुझे महबूब मुस्तफा निहारे चयो हा हा ओ मक्के जा सरदार पाण खे सदाइण वारा तुंहिंजे नज़र में त मां उम्र में नंढड़ो पर अॼु मां मुस्तफा तोखे ॿुधायां थो तरफ़ मुंहिंजी हक़ीक़त छा बणाई आहे अज़ीज़ाने मन जीअं अबू जहल अबू लहब दाहूं कयूं उठ पोइते वेही रहा हिकड़ो न ॿ वेही रहा बदशगुनी थी आ मैसरा ड्रोणंदो आयो मुझे महबूब जे आॾो सोना सरदार पोयां ब उठ वेही रहिया आहिनि मुझे हुजूर मुर्की फरमायो फिक्र न कर सुभान अल्लाह मुझे आका फरमायो फिक्र न कर मैसरा चयो सोना या बदशगुनी मुझे आका फरमायो बदशगुनी उन्हनि जे लाइ हूंदी आहे जेके निधन का हूंदा आहिनि तोखे कहिड़ी ख़बर त अॼु जेको काफ़िले जो सरदार आहे रब उनखे इमामुल अंबिया बनाए छॾियो आहे मुझे आका फरमायो परे थी मैसरा परे हटी वियो मुझो हुजूर मोटी अचे उन्हनि ॿिनि उठनि जे साम्हूं बीठो जीअं मुझो आका बीठो अजीब आवाज़ करे उठनि पंहिंजा मुंहं मुझे मुस्तफा जे कदमनि ते रखी छॾिया सभई हैरान सभई हैरत में ए अजीब मामिलो इन नौजवान में उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे हिननि उठनि पंहिंजा कंधड़ा झुकाए छॾिया मुंहिंजे मुस्तफा फरमायो मैसरा जी आका देर न कर हे ॿई उठ दाहूं कनि था असां पोयां को न हलंदासीं मुंहिंजो आका राज़ तां पर्दो नथो खणे मुंहिंजो आका राज़ तां पर्दो नथो खणे त उठनि ईअं चयो आहे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा हे त तोखे नथा सुञाणनि पर असांखे रब सुञाणप जी अखि ॾिनी आहे ओ मुंहिंजा पीरी सॼे उठनि जो बार लॾे छॾियो असां खणण लाइ तयार हो पर मुंहिंजा महबूब मुस्तफा तुंहिंजे दीदार खां सवा हली कोन सघंदासीं असांखे पोयां न छिके मुंहिंजा महबूब पंहिंजे कदमनि सां गॾु खणी हल मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जॾहिं ऐलान कयो उहे ॿई उठ मुंहिंजा दोस्त पुठियां कढी करे मुंहिंजे आका करीम जे जॾहिं उन ॾाचीअ जे पोयों लॻाया विया सॼी वाट ईअं ख़ुशीअ में हलंदा विया जो तमामु सरदारनि जा उठ रिढ़ी न पिया सघनि उहे मुंहिंजे हुजूर जे हिकिड़ो दफ़ो महार में हथ विधल उठ इहे पिया उॾामनि जीअं जहाज़ मथे उॾमी हलंदो आहे सुभान अल्लाह मर्ज़ी त मुंहिंजे ख़ुदा जी आहे सुभान अल्लाह मर्ज़ी त मुंहिंजे ख़ुदा जी आहे जंहिंखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जी सुञाणप अता फरमाईंदो आहे उनखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जो प्यार बि अता
फरमाइंदो आ अजीज़ाने मन उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के मुझे बेनियाज रब दुनिया जे अंदर मोकिलियो दुनिया जे अंदर मोकिले मुझे अल्लाह ऐलान फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा मुझे सोने करीम रब मुझे मिठड़े करीम रब मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जो ऐलान कयो अचण जो ऐलान कयो मकसद जो ऐलान कयो मुझे करीम रब अंबिया जे अचण जा मकासिद अग में भी बयान कया जॾहिं सुने इब्राहिम अलैहिस्सलाम जे अचण जो मकसद रब बयान कयो अल्लाह फरमायो इन्नी जाइलुका लिन्नास इमामा ऐ सुना इब्राहिम तुझे रब तोखे इमाम बनाए मोकिलियो आ हज़रत दाऊद जो रब ऐलान कयो या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्द ऐ दाऊद तोखे तुझे रब ज़मीन ते खलीफो बनाए मोकिलियो आ हज़रत आदम जो ऐलान थी रहियो आ व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा आदम जे भी अल्लाह ताला खलीफे हुजण जो ऐलान कयो पर जॾहिं मुझे मुस्तफा जो ऐलान थियो आ त मुझे रब खलीफो कोन चयो आ इमाम कोन चयो आ मुझे मौला जे ज़ात फरमायो महबूबा असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आ असां तोखे ख़ुशख़बरी ॾींदड़ बनाए मोकिलियो आ असां तोखे ड्रेजारींदड़ बनाए मुस्तफा करीम मोकिलियो आ शाहिद बनाए मोकिलियो आ इन जुमले खे थोरो खोलिया दिल चवे पई त कलाक सवा मां अॻिते हली सिराज मुनीरा खे खोलिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर थोरो शाहिद खे खोलिया कहजो मुंहिंजो मुस्तफ़ा शाहिद मुझे अल्लाह ईअं कोन फरमायो त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा असां तोखे शाहिद बणजण जे लाइ मोकिलियो आहे तवजह अहले इल्म ला मुंहिंजे रब ईअं कोन फरमायो ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारा मां अल्लाह जे राज़न खे ॿुधाइण वारा तुंहिंजे बेनियाज़ रब तोखे शाहिद बणजण लाइ मोकिलियो आहे ईअं रब कोन फरमायो अल्लाह फरमायो तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे कंहिंजे लाइ बणाए मोकिलियो आहे जेकॾहिं बणजण जो लफ़्ज़ हुजे हा त पोइ अचण वारी उम्मत लाइ हुयो बणाए मोकिलियो आहे माना मुंहिंजा मुस्तफ़ा कायनात में जेकी कुछ मां रब कयो आहे उन सब जो शाहिद तुंहिंजे रब तो मुस्तफ़ा खे बनाए पोइ मोकिलियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इन जे सनद में क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ी पोइ मदीने पाक तोखे वठी हला क़ुरान ॿुधण लाइ तयारु आहीं या नाही जवाब ॾे अल्लाह जो सुनो कुरान ॿुधंदो वञ अहिड़ो एतिरो तोखे क़ुरान करीम ॿुधायां जो यादि रखी छॾ कोई बि दोस्त तुंहिंजो सुभाणे ईअं न चवे त मीलाद जी ॻाल्हि में रुॻी किसा ॿुधाए विया पर तोखे चवे त महबूब मुस्तफ़ा जे शान में क़ुरान ईअं पढ़बो आहे जीअं राति पढ़ियो वियो आहे मुझे बेनियाज़ रब मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शाहिद हुजण जे शान में क़ुरान करीम जी भी आयत कोड कया अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कया मुझे बेनियाज़ रब फरमायो फकैफ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन
शहीद वजिना बिक अलाह उला शहीदा। मुझे सुने करीम रब फरमायो कीअं हूंदो छा मंज़र हूंदो जॾहिं हर उम्मत मां अल्लाह हिकिड़ो गवाह बणाईंदुसि, हिकिड़ो शाहिद घुराईंदुसि। हर उम्मत मां हिकिड़ो गवाह ईंदो, वरी उन्हनि सभिनी शाहिदनि जे मथां शाहिद हूंदो त अम्मा आमिना जो लाल हूंदो। हर नबी पंहिंजे उम्मत जो गवाह, हर नबीअ जो गवाह वरी जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन बेनियाज़ रब ने निहार अजे पाक कुरान करीम जे अंदर गौर फिक्र जी दावत सजे कुरान करीम के खोल 1,24,000 नबी अल्लाह उन्हनि मां 313 रसूल मुकर्रर फरमाया। उन 313 मां वरी अल्लाह 5 मुंहिंजा दोस्त अजीज उलुल अज़म पैगंबर बनाया। लेकिन पूरे कुरान करीम में खोल जंहिं भी जगह ते अंबिया जो जिक्र थींदो आहे नबी जे नाले सां, नबीजीन जे नाले सां, रसूल अगर मुझे रब सॾियो आ त अम्मा आमिना जे लाल खे सॾियो आ। अज़ीज़ाने मन मुझे करीम रब जे इन एज़ाज़ ॾियण दे निहार, मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान दे निहार, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे रुगी कायनात जो गवाह न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंबिया जो गवाह भी बनाए मोकिलियो आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात, अल्लाह जे ज़ात बाबरकात। हर नबी के उन जे पंहिंजे वक्त में इंतजार करायो, इकरार आलम अरवाह में करायो, इंतजार दुनिया में करायो त हर नबी पंहिंजे दौर में मुझे मुस्तफ़ा जो इंतजार करे। लख मुबारकूं तोखे ओ हुजूर जे कलमे पढ़ण वारा। हर नबी पंहिंजे दौर में मुझे हुजूर जो इंतजार कयो आहे। तोखे मूंखे रब बिना इंतजार जे मुस्तफ़ा जो कलमो नसीब कयो आहे। तुझे भागन सां कंहिंजूं रीसूं, तुझे भागन सां कंहिंजूं रीसी थी नथियूं सघनि। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतीओ, अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कंदे अल्लाह जो शुक्रानो अदा कयो जंहिं मुंहिंजे करीम रब हेॾी महिरबानी फरमाई आहे। छो त उहो मुंहिंजो सुहिणो नबी, उहो मुंहिंजो मिठड़ो नबी जेको मस्जिद नबवी जे तॾड़नि ते वेही करे, मस्जिद नबवी जे तॾड़नि ते वेही करे अॼु खां 1400 साल अॻु में अचण वारी क़यामत जो सॼो मंज़र मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पाण ॿुधाईंदो आहे। क़यामत में हीअं थींदो मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाईंदो आहे, क़यामत में हीअं थींदो मुंहिंजो महबूब ॿुधाईंदो आहे। उहे तमामु ॻाल्हियूं जेकी कुझु क़यामत में थियण वारो आहे मुंहिंजो मदीने जो ताजदार ॿुधाईंदो आहे। छो ॿुधाईंदो आहे, केरु ॿुधाईंदो आहे? जो उहो ॿुधाईंदो आहे जंहिंखे करीम रब सभु कुझु ॾेखारींदो बि आहे त सेखारींदो बि आहे। तुझो मुझो महबूब, तुझो मुझो सुहिणो नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा अज़ीम ज़ात आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका ख़ुदा तो असांखे नसीब फरमाई आहे। ए तुंहिंजो असांजो मीलाद त कुझु बि न आहे, मुंहिंजे रब मीलाद महबूब जा जेके कया अज़ीज़ाने मन उन उलमा खां तव्हां ॿुधी छॾियो, उलमा खां तव्हां ॿुधंदा रहियो। मां अञा बि अॻिते वधण थो चाहियां त मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे गवाह बनाए मोकिलियो। रुगी तुंहिंजो मुंहिंजो न तमामु कायनात जो गवाह बनाए मोकिलियो। जरा अंदाज़ो त निहार मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार निहार। आयासीं पछाड़ीअ में क़यामत में हूंदियासीं अॻियाड़ीअ में, आयासीं पछाड़ीअ में
कयामत में हूंदासीं अॻियाड़ीअ में, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आयासीं पछाड़ीअ में, हिसाब थींदो अॻियाड़ीअ में, आयासीं पछाड़ीअ में, पर चो जन्नत में तमामु उम्मतुनि खां पहिरीं जेका उम्मत वेंदी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पाक जी हूंदी। ही हज़ारनि जा इज्तिमा, हे सभनि जा इज्तिमा, किथे महफ़िल नात हले, हज़ारे माण्हू झूमी गॾु थियनि, हीअ मामूली ॻाल्हि नाहे, हीअ ख़ुशी मामूली नाहे। दिलि थी चवे ॿई ख़ुशियूं तोखे ॿुधायां, जेका हिकिड़ी ख़ुशी जंहिंजे करण सां रब नाराज़ थींदो आहे उहा बि ॿुधायां, ॿी उहा ख़ुशी बि ॿुधायां जंहिंजे करण सां मुंहिंजो करीम रब राज़ी थी पवंदो आहे। हिकु दफ़ो दुरूद पढ़ त मां पंहिंजे महबूब जो शान अॻिते बयान कयां, चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ो लाउड जो बेस खोल दा काथे ऑपरेटर थोड़ो खोल। अज़ीज़ाने मन तवज्जो, अञा हाणे मशीन गरम थी आहे इंशाअल्लाह ताला, अञा हाणे मशीन गरम थी आहे इंशाअल्लाह ताला। अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जे पाक क़ुरान करीम ते हलंदा हलऊं, शाहिद बनाए अल्लाह जे ज़ात मुझे महबूब मुस्तफ़ा के मोकिलियो आहे। ख़ुशख़बरी ॾींदड़ अल्लाह जे ज़ात बनाए मुझे महबूब मुस्तफ़ा के मोकिलियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुशख़बरियूं कीअं पियो ॾे, चओ मदीने पाक जे तॾड़नि ते वेही करे पंहिंजे सहाबा खे सॾड़ो करे मुंहिंजो मुस्तफ़ा जन्नत जूं टिकेटूं विरहाईंदो पियो वञे। छाजूं टिकेटूं पियो विरहाए, जवाब ॾियो छाजूं पियो विरहाए। रब जो क़ुरान पढ़ा, गौर कर पढ़ा क़ुरान। अल्लाह फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐं अल्लाह जी ज़ात तव्हां खे सॾे रहियो आहे, मुंहिंजो रब तव्हां खे सॾे रहियो आहे। काॾे सॾे रहियो आहे? इलल जन्नत वल मग़फ़िरत, मुंहिंजो अल्लाह तव्हां खे जन्नत जे तरफ़ सॾे रहियो आहे ऐं बख़्शिश जे तरफ़ सॾे रहियो आहे। थोड़ो मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजो, आम किसे खां ॻाल्हि थोड़ी ॾुखी आहे पर अहले इल्म लाइ ॾाढी आसानी आहे। अल्लाह क़ुरान करीम में फरमायो पहिरीं जन्नत पोइ बख़्शिश। ॻाल्हि सम्झ खां मथे अचे वई आहे। जन्नत कॾहिं मिलंदी? जवाब ॾियो, काई ख़बर कान्हे। आहे जवान जेको आहे ॿुधाए पियो, आहे मुसलमान दिमाग़ खोल, रुॻी कुॾण जो शौक़ीन न थी, कुझु दीन खे ॿुधी ऐं सम्झण जो शौक़ीन बि बणिजो। जन्नत कॾहिं मिलंदी? जो जॾहिं क़यामत में महशर जे मैदान में जॾहिं हिसाब किताब थींदो, हिसाब किताब थियण खां बाद जॾहिं गुनाहनि जी बख़्शिश मिलंदी, बाद में जन्नत मिलंदी। गौर कर ऐं नौजवान, ख़ासि करे पढ़िया लिखिया नौजवान, पहिरीं गुनाहनि जी बख़्शिश मिलंदी, बाद में जन्नत मिलंदी। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नत पाक आहे, जन्नत जूं हूरूं पाक, जन्नत जा ग़िलमान पाक, जन्नत में बि दो बि माण्हू पाक थी पियो आहे। अज़ीज़ाने मन उहा जन्नत त गुनाह जे बख़्शिश खां पोइ मिलंदी आहे। क़ुरान जूं ॿ आयतूं पढ़ा, क़ुरान जूं ॿ आयतूं पढ़ा। वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नह। मुझे रब जे ज़ात फरमायो हलंदा चो करीम रब जे बख़्शिश जी तरफ़ ऐं जन्नत जी तरफ़। साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नह। इते भी हुक्म अल्लाह कयो पहिरीं बख़्शिश जो, बाद में जन्नत जो। ज़रा गौर कर हिन आयत जे मथां।
में अल्लाह फरमाए तो वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरत। हिय कहिड़ी जन्नता, हिय कहिड़ी जन्नता जेका जन्नत पहिरीं मिलंदी आ, गुनाह बाद में रब माफ़ कंदो आ। सुभान अल्लाह। उन जन्नत खे ॿुधाई जन्नत कहिड़ी आ, जेका गुनाहन जे बख्शिश का पो मिलंदी, उहा कहिड़ी आ? चओ जन्नतुल मअवा। चओ कहिड़ी जन्नत आ? इन सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा। उहा जेका जन्नत गुनाहन जे बख्शिश का बाद में मिलण वारी आ। हीअ कहिड़ी जन्नत आ, हीअ कहिड़ी जन्नत आ जेका गुनाहन जे बख्शिश खां पहिरीं जन्नत मिलंदी आ, बाद में गुनाहन जी माफ़ी मिलंदी आ। ॿुधाई आ कहिड़ी जन्नत आ? ॻाल्हि ॿुधाई त आ कहिड़ी जन्नत आ। मां पंहिंजे ज़ुबान सां मां पंहिंजे ज़ुबान सां तोखे सिधो मदीने जे दरड़े ते वठी हलां। छो त अल्लाह जे राज़न जो, अल्लाह जे ॿुझन ऐं राज़न खे जेका खोलण जी दरड़ी मिलंदी आ, ॾेहंदा कान मिलंदी आ, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अंगण तां मिलंदी आ। अचो त मदीने पाक हलूं। काॾे हलूं? मदीने पाक। काॾे हलूं? मदीने पाक। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। हाय हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं, दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। वरंदो सुत तू ॾिहाड़ो, पसबो यार जो पाड़ो। हाय वरंदो सुत तू ॾिहाड़ो, पसबो यार जो पाड़ो। वरंदो सुत तू ॾिहाड़ो, पसबो यार जो पाड़ो। पहुची पेर उघाड़ो, पहुची पेर उघाड़ो, घुमदासीं, दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। रहबर थींदो राज़ी, खटबी इश्क जी बाज़ी। है मुर्शिद थींदो राज़ी, खटबी इश्क जी बाज़ी। आका थींदो राज़ी, खटबी इश्क जी बाज़ी। कर तूं निबिड़त न्याज़ी, कर तूं निबिड़त न्याज़ी, ॾिसंदी रोज़ो अतहर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं, दिल चुप कर। मुझे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, मुझे मदीने मीर जा परवाना, मुझे करीम रब फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत अल्लाह सदे रहियो आ पहिरीं जन्नत जे तरफ़, यानी पहिरीं जन्नत में पोइ बख़्शिश मिलंदी आ। उहा बख़्शिश वारी जन्नत काथे आ? जेका पहिरीं जन्नत मिले पोइ बख़्शिश। हलियासीं दरे मुस्तफ़ा ते, मुझे करीम
करीम फरमायो जेका अर्शन वारी जन्नत आ उहा गुनाहन जे बख्शिश का पोइ मिलंदी आ। ओ मुंहिंजा आका जेका गुनाहन जे अंबारन सां गॾु पहिरीं जन्नत मिलंदी उहा काथे आ? मुंहिंजे करीम आका फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नह। मुझे करीम आका फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मुझे मुस्तफा जो घरड़ो कहिड़ो आ? मुझे मुस्तफा जो घरड़ो किथे आ? जो जेको अम्मा आयशा सिद्दीका जो घरड़ो आ उहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ। जिते हींअर गुंबज़े खज़रा है इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ। जो जिते मुझे महबूब जे हंज में अबू बकर सिद्दीक सुतो पियो आ इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ। जिते उमर फारूक पासे में लेटियो पियो आ इहो मुझे मुस्तफा जो घरड़ो आ। मुझे करीम मुस्तफा फरमायो मां मुस्तफा जे घरड़े खां वठी मां मुस्तफा जे मिंबर ताईं इहो जेको ई टुकरो आ रब इनखे फर्श ते ई जन्नत बणाए छॾियो आ। सुभान अल्लाह। उम्रे करण वारो हज करण वारो उम्रे करण वारो हज करण वारो जॾहिं मदीने तैयब वेंदो आ मस्जिद नबवी में पहुचंदो आ गुनाहन जा अंबार इंतजार में हूंदो आ। बरकातूं नफिल जो टाइम मिले बरकातूं नफिल जो टाइम मिले काथे मिले? रियाज़ुल जन्नत में मिले। छो? मुझे मदीने जे मीर फरमायो जेको हिन रियाज़ुल जन्नत में पहुतो जेको हिन जगह ते पहुतो बरकातूं नफिल ईमान जे सलामतीअ सां अदा कंदो। मां मुस्तफा मंज़ार क़बरी वजबत लहू शफाअती। जंहिं बि मां मुस्तफा जे मज़ार पुरनवार जो दीदार कयो उन जी शफाअत मां मुस्तफा जे मथां लाज़िम थी वई आ। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे जन्नत में तो नफिल पढ़ी सजे सलाम वराए वरी खबे सलाम वराईंदो आ त निगाह सिधो अनवार ते पवंदी आ। गुनाहन सां भरियल हुयो दफ्तर गुनाहन जा भरियल हुया अंबार गुनाहन जा खणी आयो हुयो पर मुझे महबूब जे ॿुधायल जन्नत में पहुचंदो वयो नफिल पढ़ंदो वयो जन्नत पहिरीं मिली वई गुनाह रब पोइ मिड़ई माफ़ करे छॾिया। सादन लफ्ज़न में चवां सादन लफ्ज़न में चवां सवलन लफ्ज़न में चवां जेका क़यामत खां पोइ जन्नत मिलंदी आ उहा त पाकन खे मिलंदी आ पर जेका गुनाहगारन खे बि जन्नत मिलंदी आ उहा दरे मुस्तफा ते मिलंदी आ। कोई शक नाहे त जन्नत में भी उहे वेंदा जिन खे मुंहिंजे मुस्तफा करीम जी शफाअत नसीब थींदी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अॻिते वधंदो हलंदे करे अर्ज़ कयां निस्बत मुंहिंजे करीम मुस्तफा मुझे हुजूर मुझे मदीने जे मीर मुझे नूरन अल्लाह नूर आका कायनात जे अंदर जंहिं ॾाचिड़ीअ ते कदम रखियो जवाब ॾे 1400 साल गुज़री विया मिंबर रसूल ते अॼु बि उन ॾाचीअ जो ज़िक्र हले थो या नथो हले? जवाब ॾींहुं क़यामत अज़ीज़ाने मन छाजे करे हली रहियो आहे छाजे करे हलंदो रहंदो ॾाचूं त बादशाहनि जूं बि आयूं सवारियूं त अमीरन जूं बि आयूं पर कंहिं बि सवारीअ जो ज़िक्र न थियो। इन डुबिरड़ीअ ॾाचीअ जो बारहा ज़िक्र छो थी रहियो आहे? ख़ुदा काइनात खे ॿुधाए रहियो आहे अगरि मुंहिंजो महबूब पंहिंजो कदम जानवर ते रखे त मां अल्लाह क़यामत ताईं उन जानवर जे बि इज़त खे घटि थियण कोन ॾींदो आहे। जेकॾहिं जानवर जे जिस्म ते मुंहिंजे करीम आका जो कदम लॻी वञे क़यामत ताईं हुन जे इज़त में कमी
कान इंदिया पो जवाब दे जय आशिक जे सीने में लबैक या रसूल अल्लाह जो नारो हुजे उन जी इज्जत घट कीअं थियण ॾींदो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। अजीजा ने मन जरा गौर कर हे जेके मीलाद जे महफिल में सजाण मीलाद के सजाइण वारा पंहिंजे पाण के मुंहिंजा दोस्त अजीज हुजूर जे इश्क में नची करे दीवानो करण वारा ए तुझो कमाल नाहे ए मुझे महबूब जो कमाल मञा थो जुमलो बुधी वट मञा थो गुनहगार सही बाऐबदार सही तू खतादार सही लेकिन हिकड़े मिनट ला जवाब दे हिकड़े मिनट जे ला जवाब दे हजरत मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आ उन मशकिरे दे निहार कह दे नालो चाहे जो मशकिरो चाहे नालो मशकिरे जो कम केड़ो हुंदो आ मानुन के खिलाइंदो आ ठठोलू कंदो आ हजरत मूसा कलीमुल्लाह जे दौर जो मशकिरो आ ठठोलू कीअं कंदो आ हजरत मूसा जी आहल कढंदो आ असा उन वांगुरु खणंदो आ पंहिंजो चेहरो उन वांगुरु बनाईंदो आ मानुन के खिलाइंदो आ मानुन खां मुराद वठंदो आ जॾहिं उहो दुनिया छॾींदो आ मुंहिंजो रब ऐलान कंदो आ ओ मुंहिंजा सुणा मूसा मां रब इनखे जन्नती बनाए रहियो आ दुनिया चवंदी आ ऐ कलीमुल्लाह हिन सॼी ज़िंदगी तुंहिंजे नाम जो ठठोलू कयो तुंहिंजे चेहरे जूं ठठोलू कयो गौर कर मुंहिंजे बेनियाज़ रब जो जवाब मिली रहियो आ ओ मुंहिंजा मूसा कंदो त ठठोलू हुयो पर इहो ॿुधाए त अदा कंहिं जहिड़ी कंदो हुयो मौला अदा तुंहिंजे कलीम जहिड़ी कंदो हुयो रब फरमाईंदो आ हिन जे ऐबन ॾे ॾिसां या मां पंहिंजे नबीअ जे अदा ॾे ॾिसां मूसा कलीमुल्लाह जी अदा करण वारो मजाक जे तौर ते अदा करे रब उनखे जन्नत ॾेई छॾे खुदा जे वास्ते जवाब ॾे जेको आका जे अचण जे ख़ुशीअ में मीलाद करे रब उनखे जन्नत ॾींदो या कोन ॾींदो अजीजा ने मन तोखे लख लख मुबारकूं छो त मुझे अल्लाह जे ज़ात के इबादत खां वधीक निस्बत प्यारी होती है याद रखी छॾ मुझे बेनियाज़ रब के इबादत खां वधीक निस्बत प्यारी हूंदी आहे हिकड़े मिंट जे ला निहार हिकड़े मिंट जे ला निहार खुदा शल तोखे मदीनो नसीब करे आमीन मदीने पाक में हिकड़ो जबल आ जेको 11 किलोमीटर लंबो आ घणो चओ घणो 11 किलोमीटर लंबो आ नंढड़ियूं पथरियूं न आहिनि नंढड़ो पथरड़ो न आहे 11 किलोमीटर लंबो आ इन वॾे एॾे लंबे जबल जे लाइ मुंहिंजे आका छा फरमायो आ मुझे आका छा फरमायो आ दीवानन जो उन ला छारायो आ जो जही भी उनके पिरायो आ रब उन जो बख्त वधायो ई वधायो आ वो जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक सां गॾु उमर फारूक सुहिणे सां गॾु जीअं उहद जबल ते पहुता उहद जबल ख़ुशीअ में नचण लॻो सुभान अल्लाह जबल उहद नचण लॻो जीअं जबल उहद नचण लॻो मुझे करीम मुस्तफा पंहिंजे पाक ईड़ी मुबारक जो इशारो ॾींदे फरमायो ऐ उहद ॾिसी नथो त तुंहिंजे मथां नबियनि जो सरदार बीठो सुभान अल्लाह ॾिसी नथो त तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक बीठो आहे ऐं हिकिड़ो शहीद बीठो आहे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रुगी इशारे ॾियण जी देर हुई जबल कायनात खे ॿुधाए रहियो आहे त मां महबूब जे इशारे ते पंहिंजो हिलण बंदि कयो आहे मुझे महबूब मुस्तफा भी कर्म फरमायो आहे ऐलान मुझे हुजूर फरमायो जॾहिं बि मदीने अचो इन मुझे उहद जबल ते ईंदा कयो ऐं उहद जबल मूं सां प्यार कंदो आहे मां मुस्तफा हिन जबल सां प्यार कंदो आहे सुभान अल्लाह
ऐं जंहिंसां मां प्यार कंदो हां उन सां रब प्यार कंदो आहे। जवाब तॾे 11 किलोमीटर जबल आहे। घणो जबल आहे? 11 किलोमीटर जबल आहे। हिकिड़ी कुंडड़ीअ ते मुंहिंजे हुज़ूर कदम रखियो, हिकिड़ी कुंडड़ीअ ते हुज़ूर कदम रखियो, उन कुंडड़ीअ अदब कयो, मुंहिंजे मुस्तफ़ा उन 11 किलोमीटर जबल जे मथां करम करे छॾियो आहे। जेकॾहिं जबल जी हिकिड़ी कुंडड़ी अदब करे सॼो जबल अल्लाह उनखे इज़त वारो करे छॾे। जवाब ॾे, जेकॾहिं घर में हिकिड़ो बि माण्हू मुंहिंजे हुज़ूर जे आमद जी ख़ुशी करे ॿुधा रब पूरे ख़ानदान ते करम कंदो या कोन कंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन उहद जबल जी अल्लाह जे महबूब इज़त कीअं कराई आहे। मुंहिंजे करीम आका फरमायो, जॾहिं बि मदीने ईंदा कयो, जॾहिं बि मदीने ईंदा कयो, मुंहिंजे जुहद जबल ते ईंदा कयो, उहद जबल ते अची करे, उहद जबल ते अची करे कुझु खाईंदा कयो, कुझु पीअंदा कयो, कुझु खाईंदा कयो, कुझु पीअंदा कयो। छाजे करे? हिन उहद मां सां प्यार कयो आहे। हिन ते वेही करे कुझु खाईंदव पीअंदव त रब तव्हां जूं मिड़ई तकलीफ़ूं दूर करे छॾींदो आहे। हिकु रवायत में ईंदो आहे, हिकु रवायत जे मुताबिक़ मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे, जेको बि हिन उहद जबल ते अचे, जेकॾहिं ॿियो कुझु बि हथ न अचेसि, रुॻी सावा पन पटे कंहिं वण जा जेकॾहिं खाईंदो त रब उन जे पेट जूं बीमारियूं दूर करे छॾींदो। ऐं कलमे वारा मुस्लमान दिल खोले जवाब ॾे, जेकॾहिं पहाड़ पत्थर जबल हिकिड़ी कुंडड़ी मुंहिंजे करीम सां प्यार करे, रब उन सॼे जबल खे इज़त वारो बनाए छॾे, ऐलान मुंहिंजो मदीने जो ताजदार करे। जेकॾहिं ग़ुलाम तूं असां प्यार कंदासीं, बेड़ो पार थींदो या कोन थींदो? थींदो या न थींदो? अबू जहल साड़ो टेॾे निहार, अबू लहब साड़ो टेॾे निहार, उतबे शहबे साड़ो टेॾे निहार। अबू जहल हिकिड़ो माण्हू ख़रीद करे छॾियो, ख़रीद करण जी पघार मुक़रर करे छॾी। छाजे लाइ पघार मुक़रर कई? ख़ुदा करे सभई मको घुमी अचो, ख़ुदा करे सभई मको घुमी अचो। जॾहिं मको घुमी ईंदे पोइ फ़क़ीर सजण साईं जो ग़ुलाम ॻाल्हि कंदो, तोखे सॼो निशान मंज़र अखियुनि जे आॾो ईंदो, पोइ मज़ो थींदो। हाणे मां ॻाल्हि थो कयां, जन जो मको ॾिठल आहे उन्हनि जो मंज़र अजीब हूंदो। सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मके में काबतुल्लाह जे हिन तरफ़ खां सफ़ा मरवा जी जेका पहाड़िया मरवा जे कुंड खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको रस्तो निकिरंदो आहे, हिन पासे अबू लहब जो घरड़ो आहे, उन जे पोयां अबू जहल जो घरड़ो आहे। अॻिते जिथे लह बिरेरी ठही पई आहे, उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी जॻह वारो घरड़ो आहे। अबू जहल माण्हू ख़रीद करे, अबू जहल माण्हू ख़रीद करे मुंहिंजा दोस्त इन कुंड ते वेहारे छॾियो। अॼु मदीने जूं मके जूं गलियूं बदिलजी वयूं। उन वक़्त ते हिकिड़ी गली आहे, उन गलीअ जे कुंड ते माण्हू वेहारे छॾियो। उन माण्हूअ जी ड्यूटी रखी छॾी, जेको बि हेॾे हुज़ूर ॾे वञे उनखे पहिरीं प्यार सां मोटाइजां, कायल कजां न मोटे, पोइ वरी डंडे सां मोटाइजां, अञा बि न मोटे त मूंखे ॿुधाइजां। चए थो अबू जहल ॻाल्हि कहिड़ी आहे? चवे थो अलाए छा आहे मुंहिंजे भाइटिए में, उन जे नज़र में त भाइटियो हो, उनखे कहिड़ी ख़बर त हिन महबूब खे रब इमामुल अंबिया बनाए छॾियो आहे। अलाए छा आहे मुंहिंजे भाइटिए में, जेको बि वञे थो वञण खां पोइ मोटे थो त दीवानो लॻो पियो आहे, असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई कोन्हे को। हमरा ड्यूटी मज़बूत कई, पघार मज़बूत मिली वई, रुपए जे जॻह ते 20 रुपया मिली विया। चई फिक्र न कर, हमरा डंडो खयो वेठो आहे, जेको ॿाहिरों अचे उनखे मोटाए, अचे उनखे मोटाए। अल्लाह जी कुदरत निहार, हमरा खे बुखार थी पियो। छा थियो? बुखार। वरी चओ छा थियो? बुखार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त जॾहिं बि न बुखार थिए त धाड़ घोड़ा न कंदो कर, बुखार खे घटि वधि बि न चवंदो कर। जेतिरो बुखार तेज़ थींदो आहे रब एतिरा गुनाह माफ़ करणो आहे। छो त मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जा जॾहिं हिन दुनिया खां ज़ाहिरी आख़िरी ॾिहाड़ा हुया त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जिस्म ते बुखार
आयो हुयो इन करे दीवानो उन बुखार ता कुर्बान वञा जे मुझे महबूब जे जिस्म खे चुमियूं ॾिनियूं। अज़ीज़ा ने मन हमरा डंडो खयो वेठो आ हर ईंदड़ खे मोटाए थो पियो। हमरा के बुखार थी वयो एडो बुखार तेज थी वयो जो ॻाल्हाइण जी ताक़त कान रही पे कॾहिं वेठो आ ॾिसे थो त माण्हू वञनि था पिया पर कंहिंखे बि रोके कोन थो माण्हुनि खे रोके कोन थो लेकिन हिकिड़ी शइ महसूस थो करे हूं चङो भलो हूंदो हा पाण तो चवे हूं चङो भलो हूंदो हा जिस्म त मुंहिंजो ठरंदो आ पियो पर अंदर मुंहिंजो सड़ंदो आ पियो। अॼु बुखार शदीद आ जिस्म मुंहिंजो सड़ी रहियो आ पर अंदर मुंहिंजो ठरी रहियो आ। सब्र करे वेही इन मंज़र खे ॾिसी रहियो आ। शाम जो घर मोटी आयो ज़ाल खे चवे थो ॻाल्हि ॿुध अॼु सॼो ॾींहुं ड्यूटी कान कई आ पर अंदर थी वियो तोखे दिलि जी ॻाल्हि तो ॿुधे चवे थो ॻाल्हि ॿुध जेतिरा ॾींहं हबीब जे अंगण ते अचण वारनि खे रोकींदो रहियुसि जिस्म त ठरियल हो पर अंदर मुंहिंजो ॿरियल हो। अॼु बुखार जे शिदत जे करे कंहिंखे रोके त कोन सघियुसि जिस्म मुंहिंजो सड़ी रहियो हो पर अंदर मुंहिंजो ठरी रहियो हो। ज़ाल चवेसि थी ॻाल्हि ॿुध बेनीम को थी वियो आहे। ज़ाल चवेसि थी बेनीम को थी खाई तो सरदार अबू जहल जो गुण वरी गई तो सुणे महबूब मुस्तफा जा चवे तो ॻाल्हि ॿुध ॻाल्हि सची थो ॿुधाए इन में ॿियो को कूड़ कोन्हे। चई चङो सुबुह थियण ॾे त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर थी पए। खुदा करे शल ज़ाल कंहिंखां इंतखाम वठण ते न अचे पनाह घुरो खुदा खां। ज़ाल चयो सुबुह थिए त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पवंदी मां सॼो राज़ अबू जहल खे ॾींदुसि। हाणे निंड किथां अचे ख़बर आहे त अबू जहल पघार ॾींदो आहे ख़बर नाहे कहिड़ी उहो तलवार खणंदो ख़बर नाहे कहिड़ी सज़ा ॾींदो। यारी ॾींहं 12 रात मूंखे बुखार थी वियो मालिक जा भलायूं असां खायूं महबूब जे सदके तां सुभान अल्लाह अबू जे लॻूं अल्लाह पनाह ॾींदो ॾींहुं क़यामत इंशाअल्लाह ताला। अज़ीज़ा ने मन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन शख्स इंतजार कयो हाणे अबू जहल जो दरवाज़ो बंदि थियण वारो आहे ख़बर नाहे मुंहिंजो छा हाल थींदो। जीअं जो ज़ाल खे निंडड़ी आई उन निंड जो वठंदे आस्ते आस्ते आधी रात जो थी करे वञी मुंहिंजे महबूब मुस्तफा जो दरवाज़ो खड़काइण शुरू कयो। कंहिंजो दरवाज़ो खड़कायईं चओ चओ कंहिंजो दरवाज़ो खड़कायईं उन महबूब जो दरवाज़ो खड़कायईं जंहिंजे बचड़नि जा दरवाज़ा बि काइनात में कॾहिं रब अज़ीज़ा ने मन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना थोड़ो मूड मटिजी वञे करे मूंखे शेर चवण दे। चओ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी मरहबा चवा ओ मतस बेरा मरहबा छाप थी पे मीलाद करो दासी या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। दुश्मन जेला तलवार दुश्मन जेला तलवार बाहु जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख जी आमद महबूब जी आमद मरहबा या रसूल अल्लाह। आधी रात थिया ज़ाल खे निंड अची वई हमराह सिरकण शुरू कयो आस्ते आस्ते उथी वियो काॾे वियो चो लजपाल नबीअ जे दरड़े ते वियो मुझे हुजूर जे दरड़े ते आयो आधी रात जो दरवाज़ो खड़कायो
मुझे करीम रब जे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात आधी रात जो दड़ो खोले फरमायो दे ख़बर कीअं आयो। दिल जी सच्ची गाल तो ॿुधाए सोना मां जे अंदर में तव्हां जे ला दुश्मनी आ। अबू जहल जो नौकर हां दुनिया के अचण खां रोकींदो हां पर अॼु जे बुखार मुझे अंदरी दिल जी कैफियत तब्दील करे छॾी आ। ओ मुझा सुना अंदरों अंदरों दिल में तो महबूब जो दीवानो बणजी वियो हा पर मुझा सुना अबू जहल ॾींगो आ। अबू जहल ॾाढो ॾींगो आ। मुझा महबूब अहिड़ो कुझु मूं ते महिरबानी कयो जो अबू जहल मां मुंहिंजी जान छुटी पवे। मुझे मुस्तफ़ा फरमायो छा खपई? चवे थो सुहिणा मुंहिंजी ज़मीन अबू जहल जे ज़मीन जे भर में आ। ओ मुझा महबूब अॼु रात मूंसां हलो पंहिंजे पाक हथड़नि सां उते हली खजी पोखियो सुबुह जो सवेर अगर उहा खजी फर तैयार करे बीहंदी अबू जहल जे आॾो नारो हणी चवंदुसि त ॾिसो अल्लाह जो सचो नबी आ। कल्ह ताईं मुंहिंजे बनीअ में कुझु कोन हुयो रात गुलाम थियो हा सुबुह जो मुंहिंजी बनी खजी तयार कयो बीठी आ। मुझे हुजूर मुर्की फरमायो हल मुझे आका फरमायो हल अॻियां मुंहिंजो मुस्तफ़ा पोयां उहो अबू जहल जो नौकर पर हाणे उन जो नौकर न चवां छो त मुंहिंजे हुजूर जो दिल में प्यार आणे चुको आहे। मुंहिंजा हबीब हलिया मुंहिंजा आका हलिया जीअं अबू जहल जी बनी अॻिते थी मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो खखड़ियूं खणी आ ॻोल्हे ॻोल्हे 7 खणी आयो। घणियूं खणी आयो? 7 खखड़ियूं खणी आयो। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो मूंखे ॾे। मुंहिंजे आका मदीने जे ताजदार निशान लॻाईंदो वियो खखड़ीअ खे रखंदो वियो मथां मिटी वराईंदो वियो 7 खे हीअं कतार में हणी करे मुंहिंजो हुजूर मोटी आयो। हुजूर खे छॾे करे जीअं ही वापसि घर ॾे आयो ज़ाल जागे पे ॾे ख़बर काॾे वियो होए छो त घरड़ो परे कोन। अबू जहल अबू लहब जे घरड़े खां मुंहिंजे आका जो घरड़ो परे कोन हुयो। काॾे वियो होए पक थी आ त तूं आधी रात जो लिकी लिकी पंहिंजे महबूब ॾे वियो आ तूं बाग़ी थी वियो आ। उन महल वञी करे उन जो महल अबू जहल जो दर ठड़काईंदी आ मुड़ुस जी शिकायत कंदी आ हे निमक हरामी आईंदो तुंहिंजो आ पघार तोखां वठंदो आ। गुलाम सुहिणे मुस्तफ़ा जो थी वियो आ। अबू जहल बाहूं खुजण शुरू कयूं हिन अटकल करण शुरू कई चवे थो सरदार बाहूं न खुंज अटकल कई थम। छा कयो थम? जवाब ॾे छा कयो थम? कहिड़ी अटकल कई थी? जी आधी रात जो वयुसि वञी सुहिणे खे चयुमि त मूंखे बनीअ ते हली खखड़ियूं हणी ॾियो सुबुह जो मुंहिंजो बाग़ तयारु थी वञे नकी बाग़ तयारु थींदो नकी मां कलमो पढ़ंदुसि दुनिया उन ते खिलंदी। अबू जहल लाहींदे जूतो 2-3 ठोके कढियसि अड़े बेवकूफ़ हे छा थो चवी? इहो महबूब त उहो आ जो आंगुर जो इशारो ॾींदो आ त चंड टुकड़ा थी कदमनि में किरी पवंदो आ। ऐं बेवकूफ़ हे छा कई? जी ईअं ॻाल्हि आहे। जी ईअं ॻाल्हि आहे। जी पोइ हाणे छा कयां? हिकिड़ी अटकल आहे। अबू जहल चयो हिकिड़ी अटकल आहे। चई कहिड़ी? चई मूंखे वठी हलो बनीअ ते। हाणे अबू जहल खे बनीअ ते वठी आयो चवे थो ॿुधा कहिड़ी जॻह ते खखड़ियूं महबूब रखियूं? चवे थो कढ। खखड़ियूं कढंदो वियो मिटी भराईंदो वियो 7 खखड़ियूं कढी
जल जैसो सुक बधो हमराह गंढ सुक ॾिनी चेथो मुठ में सुक रखो जॾहिं सुक रखी चे हाणे कमु पको थियो सिधो वञ दरड़े ते वञी चओ सोणे खे सोणा अकेलो को नथो वञा पाण हथड़नि सां हणी आया हो हली मूंखे पंहिंजे हथड़नि सां ॾेखारियो न की खखड़ियूं हूंदियूं न की खजी निकिरंदी हाणे ॻाल्हि पकी थी वई टन चवे थो टन उहे खखड़ियूं सुक करे मुंहिंजे हुज़ूर जे दरड़े ते अचे दरड़ो खड़काई मुझे आका मुर्की फरमायो आयो है मुझे हुजूर पुछो आयो है हा मुझा सोना आयो हा अञा अबू जहल उथियो कोने इनखे कहिड़ी ख़बर त कैसा ॻाल्हाए रहियो हा सुभान अल्लाह सलाम मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह चओ मुझो मुस्तफा थो बुझा राज़ ॼाणे मुझो मुस्तफा थो बुझा राज़ ॼाणे उहो बि पियो ॼाणे उहो बि पियो ॼाणे जो थींदो सुभाणे उहो बि पियो ॼाणे उहो बि पियो ॼाणे जो थींदो सुभाणे मुझो मुस्तफा थो बुझा राज़ ॼाणे मुझो मुस्तफा थो बुझा राज़ ॼाणे सुभान अल्लाह दिल में अटकल करे आयो खखड़िन खे सुक मुठ में झलियो बीठो आ मुझे हुजूर फरमायो आयो आ चवे थो हा सुहिणा आयो हा मुझे हुजूर खे अर्ज़ो करे आका अञा अबू जहल निंड मां कोन थियो आ तव्हां तकड़ में हलो हली पंहिंजे महिरबानीअ सां उहे खजड़ियूं मूंखे ॾेखारियो पोइ तव्हां मोटी अचो त मां अबू जहल खे उथारे चवां त ॾिस सुहिणो सचो नबी आहे या नाहे मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो मुझे आका बुरकी फरमायो त तूं त पंहिंजे अंदर में बदबख्ती खणी आयो आ पर तोखे कहिड़ी ख़बर त हिन दर तां रब को ख़ाली मोटायो ई अॼु ॾींहं ताईं कोन्हे को मुझे मदीने जे मीर फरमायो हल अॻियां मुंहिंजो आका पोयां उहो सवाली जेॾी महिल अबू जहल जे घर खां लंघिया हो त खिड़कीअ खां अॻे ई बीठो हो हुज़ूर अॻिते थिया अबू जहल चवेसि थो मुठ सुक थई न खखड़ियूं सुक थई न चई त सुक ईअं सुक कर हे मुंडी सुक कयो थो वञे मुंडी सुक कयो थो वञे हिनखे ख़बर आहे त खखड़ियूं मुंहिंजे हथ में आहिनि जॾहिं खखड़ियूं कोन्हनि त खजी कीअं थींदी हिनखे कहिड़ी ख़बर आहे त मुंहिंजो महबूब अॼु उहो आहे हबीब उहो आहे जो खखड़ियूं त छा पर जे अर्श ॾे निहारींदो आहे त रब काबो ई बदलाए ॾेई छॾींदो आहे जीअं अबू जहल जे ज़मीन खां अॻिते टपियो ॾिसे त सुभान अल्लाह सत खजूं न रुगी तयार लॻियूं पयूं हन पर सतनी खजन में डंग बि तयार लॻा पिया आहिनि मज़ेदार ॻाल्हि ॿुध मुंहिंजे आका खे निहारे चवे थो सुहिणा कलमो पढ़ा मुंहिंजे आका चयो अञा न मुझे आका फरमायो अञा न छो त जेॾी महिल दरड़े ते आयो हो मुझे आका फरमायो त कलमो पढ़ंदे उन महिल चई त क़िबला अञा न महबूब अञा न मुंहिंजो मुतालबो पूरो थिए त पोइ अॼु हुज़ूर खे चवे थो हुज़ूर कलमो पढ़ायो मुंहिंजे हुज़ूर फरमायो अञा न निहारे चवे थो सुहिणा छो हुज़ूर फरमायो चढ़ो खजीअ ते मथे खजीअ ते मथे चढ़ जॾहिं मथे चढ़ी पहुतो मुंहिंजे हुज़ूर फरमायो डंग पट डंग पटियई हिकिड़ो न ॿ न ॿ पटे टकड़ में कुझु गीदे में विधई मुंहिंजे हुज़ूर फरमायो खाई ॾिस जीअं जो खाधई निहारे चवे थो आका ओ मुंहिंजा महबूबा
बसरे जी खजी मुंह खाधी, मक्के जी खजी मुंह खाधी, यमन शाम जी खजी मुंह खाधी, पर मुंहिंजा महबूबा हिन खजीअ जहिड़ो ज़ाइको किथे बि कोन मिलियो। अंदर खखड़ी कान हुई, ॻाल्हि नथो करे, लही आयो। आका कलमो हुज़ूर फरमायो ॿीअ ते चढ़, टीह ते चढ़। जॾहिं सतनी खजन ते चढ़ी आयो, जॾहिं सतनी खजन जे डंग में ॾोॾो को ॾोॾे में खखड़ी कान हुई, जेॾीमहिल लही बस कयईं, चवे थो आका सभु कुझु सम्झ में अची वियो, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कान आई आहे। मुंहिंजे हुज़ूर मुर्गी फरमायो पुछ कहिड़ी? चवे थो सुहिणा बिना खखड़ीअ जे कॾहिं बि खजी मूं कान ॾिठी आ, कान ॿुधी आ, कान खाधी आ। अॼु ॾिठी बि आ, ॿुधी बि आ, खाधी बि आ। राज़ कहिड़ो आ? मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्गी फरमायो जेकॾहिं खखड़ियूं मुठ में सुक न करी हा त हुते बि खखड़ियुनि वारी खजी हुजे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं खखड़ियूं मुठ में सुक न करी हा त हुते बि खजी खखड़ियुनि वारी खाई हा। तो खखड़ियूं अबू जहल जे चवण ते सुक करे लिकाए रखियो। मां मुस्तफ़ा तोखे उते बिना खखड़ियुनि जे खजी खाराए ॾेखारी। इन जे लाइ त अबू जहल चयो खखड़ीअ खां सवा खजी कान थींदी। मां रब जे दरबार मां तोखे उहो कुझु वठी ॾिनो जो खखड़ियुनि खां सवा खजी त थी वई, पर खखड़ियुनि खां सवा इहा कतल भी थी वई। अॼु तो खाधी आ, पर क़यामत ताईं दुनिया खाईंदी। मां मुस्तफ़ा खे यादि कंदी रहंदी। सुभान अल्लाह। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज, अंदाज़ो लगा त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे मुंहिंजे अल्लाह केतिरा पावर अता फरमाया आहिनि। मुंहिंजे हुज़ूर खे अल्लाह केतिरो मुख़्तार कुल नबी बनाए मोकिलियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज, उन मुंहिंजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुहबत जा दीवाना परवाना। बस आख़िरी जुमिलो चई 1.5 कलाक पूरो करे लहां थो, छो त 10-20 ते पूरो 1.5 कलाक थी वेंदो। 10 में 10 मिंट हुया जो वेठो हुअसि, लेकिन जुमिलो ॿुध, मुंहिंजे हुज़ूर जे आमद जो मक़सद बि ॿुध। मुंहिंजो हुज़ूर आयो, दुनिया खे रंग लायो, पर मुंहिंजे आका हर इंसान खे इंसान बि बनायो। दुश्मन खे खुटायो, प्यार खे वधायो, हिक ॿिए जो सभिनी खे भाव बनायो। मां नथो चवां रब जो क़ुरान पढ़ा, इजाज़त ॾियो। मुझे बेनियाज़ रब फरमायो वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम। मुझे करीम रब फरमायो मां अल्लाह जे उन नेमत खे यादि कयो, उन नेमत खे यादि कयो। कहिड़ी नेमत? जंहिंजे अचण खां अॻु में इज़ कुंतुम आदा। अल्लाह फरमाए तो उन मुझे महबूब जे अचण खां अॻु वारो ज़मानो यादि कयो, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो। नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां ॻाल्हाइण ॿोल्हाइण छॾे ॾिनव, नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां खाइण पीअण छॾे ॾिनव, नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां रिश्तेदारियूं टोड़े छॾियव, नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां हिक ॿिए ॾे अचण वञण छॾे ॾिनव। मुंहिंजो रब तूं फरमाए जेसि ताईं मुंहिंजो महबूब न आयो हुयो, इंसान त हुयो, सूरत त इंसानी हुई, पर सीरत इंसानी कोन ही। मुझे बेनियाज़ रब फरमायो फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम। जीअं मुझे मुस्तफ़ा कदम मके ते रखियो, सॼी दुनिया जे दुश्मननि खे मुझे मुस्तफ़ा हिक ॿिए जो भाउ बनाए छॾियो। सुभान अल्लाह। मुझे आका जे अचण सां दिलनि मां नफ़रतूं ख़त्म थी वयूं। मुझे हुज़ूर जे अचण सां दिलनि मां बुग़्ज़ कीना ख़त्म थी विया। फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम
बिनिमतिही इख़वाना। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो तव्हां न ॾिठो मके मदीने वारनि खे मुहाजिरीन मके मां हिजरत करे आया, मदीने में अंसार वेठा हा, पंहिंजूं ज़मीनूं इहो न ॾिठऊं त ज़ात जो केरु आहे, इहो न ॾिठऊं त पाड़ो कहिड़ो आहे, इहो न ॾिठऊं त ज़ुबान कहिड़ी आहे, हिकिड़ो ॾिठो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो आहे या न आहे, हुज़ूर जो ग़ुलाम त पंहिंजूं ज़मीनूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जे हवाले करे छॾियऊं। ऐं मुसलमान, मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिन काइनात में अचण सां मुंहिंजे अल्लाह दुनिया खे रंग लाथा, जंहिंमें हिकिड़ो रंग इहो बि आहे त दुश्मनियूं ख़तम थी वयूं, दुश्मनियूं ख़त्म थी वयूं, बेछा ख़त्म थी वया। मुसलमान हिक ॿिए खे मुआफ़ करण लॻा। छो मुआफ़ करण लॻा? त वजह त कर ओ रब जो क़ुरान खोल मुसलमान, अल्लाह जो क़ुरान खोल। रुगी रब जे क़ुरान खे रुमाल वेड़े कमरे में न रख, बेशक रखण बि सुहिणी ॻाल्हि, पर अल्लाह जो क़ुरान खोल। मुंहिंजे बेनियाज़ रब जो क़ुरान जॾहिं मुझे मुस्तफ़ा जे पाक पढ़ियो ज़ुबान, हुज़ूर फरमायो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। आखिरी आयत पढ़ी थम, पर मूंखे ईमानदारी सां जवाब दे, रब जो क़ुरान सचो आहे? ईमान आहे त पोइ अल्लाह जे क़ुरान ॾे ॿुध, रब जे क़ुरान जी गवाही ॿुध, रब जे क़ुरान जो हुक्म ॿुध। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो अंदर मां बुग़्ज़ कढो। तवज्जह कर, छा रब फरमायो वल काज़िमीन अल ग़ैज़, अंदर मां बुग़्ज़ कढो, अंदर मां साड़ कढो, अंदर मां हसद कढो, अंदर मां झेड़ो झटो ख़त्म कयो। वल आफ़ीन अनिन नास, मुंहिंजे करीम रब फरमायो हिक ॿिए खे मुआफ़ कयो। मुझे मदीने जे मीर फरमायो त मुझो रब तो फरमाए अल्लाह जो कुरान ॿुधो। अल्लाह फरमाए तो मुझा बाना दुनिया में मूं तोखे पावर ॾिनो आहे, दुनिया में मूं तोखे ताक़त ॾिनी आहे, हिकिड़ो तुंहिंजो ॾोही आहे, तो वटि पावर आहे, मुआफ़ करी या न करे, अॼु तो वटि हली आयो आहे, तो उनखे मुआफ़ न कयो। मुंहिंजो रब तो फरमाए सुभाणे तोखे मूं वटि हली अचिणो आहे, अॼु तो वटि हली आयो, तो उनखे मुआफ़ न कयो। मां अल्लाह तोखे अख्तियार ॾिनो हो, पर तो माफ़ न कयो। सुभाणे गुनाहनि जा अंबार खणी मां रब जे दरबार में ईंदे चवंदे मौला मूंखे माफ़ कर, मां रब बि तोखे चवंदुसि तूं बि यादि कर मां अल्लाह जो क़ुरान ॿुधो हुई, मां अल्लाह जो क़ुरान ॿुधो हुई, ॿुधी हेॾां कढी छॾियो हुई। जॾहिं तो मुंहिंजे मख़लूक खे मां न कयो त मां ख़ालिक खां माफ़ी छा लाथो घुरी। सुभान अल्लाह। उन महिल छा कंदासीं? सोच मुसलमान, छा कंदासीं उन महिल? कंधु हेठि थी वेंदो, उन हेठि कंदड़ खां बचण जे लाइ मुंहिंजो रब तो फरमाए वल काज़िमीन अल ग़ैज़, अंदर मां इहे बुरायूं कढो, अंदर मां नफ़रतूं कढो, अंदर मां बुग़्ज़ कीना कढो। वल आफ़ीन अनिन नास, हिक ॿिए खे मुआफ़ कयो। ज़िंदगीअ लाइ केतिरा ॾींहं इन ज़िंदगीअ खे रुॻी झेड़नि झटनि में न गुज़ारियो, हिक ॿिए सां मुर्की ज़िंदगी गुज़ारियो, हिक ॿिए जे जनाज़नि में शरीक थियो, हिक ॿिए जे शादियुनि में शरीक थियो, ॾुख बुख में हिकु ॾुख सुख में हिक ॿिए सां शरीक थियो। जॾहिं सभई हिक ॿिए सां फर्श ते शरीक थींदा त अर्श वारो बि राज़ी थी पवंदो आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह उनखे पसंदि कंदो आहियां, मां अल्लाह उन सां प्यार कंदो आहियां।
रब जो क़ुरान वल्लाहु युहिब्बु ऐं मां अल्लाह उन सां प्यार कंदो हां, मां अल्लाह उनखे पसंदि कंदो हां। मौला कंहिंखे मुहसिनीन जेको एहसान कंदो आहे, कीअं एहसान छाखे चइबो आहे? तोसां केरु गारियूं ॾेई वञे, तूं गारियूं माफ़ करे वरी चमी अदा अस्सलामु अलैकुम। तोसां को बुराई करे तूं उन सां भलाई कर, तोखे तकलीफ़ ॾे तूं उनखे मुआफ़ कर। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो जेको ईअं कंदो आहे दुनिया खां कोन डिॼंदो आहे, मां रब खां डिॼंदो आहे त मां अल्लाह बि हुनजे इज़त जो ज़िम्मो खणंदो हां। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिन मख़लूक खे दुनिया में माफ़ कयो, मां ख़ालिक बि उनखे ईअं माफ़ कंदुसि जो बिना हिसाब जे जन्नत ॾेई छॾींदोमांसि। ऐं मुस्लमान छा रहियो आहे झेड़नि में? जे हुज़ूर जो उम्मती सचो आहीं, मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद खे हक़ सम्झी थो त ही क़ुरान जूं आयतूं ॿुधई, इन ते अमल कर। मुंहिंजे मदीने जे मीर गारंटी ॾिनी, मुंहिंजे आका ऐलान कयो, मुंहिंजे हुज़ूर ऐलान कयो। काश ऐलान हुज़ूर जो ऐं ॿुधण वारा हुज़ूर जा सहाबा। ख़ुदा जो कसम हिकिड़े मिंट जी झलक ॿुध कोथो बयान कयां। मुंहिंजे मदीने जे मीर जा दीवानो, मके जी सरज़मीन साॻी आहे, न्याणियुनि खे कुहण वारा मौजूद, न्याणियुनि खे जबल तो उछलाइण वारा मौजूद, न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न करण वारा मौजूद। रुगी हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त जंहिंखे अल्लाह ॿ न्याणियूं ॾे, जंहिंखे अल्लाह ॿ न्याणियूं ॾे, पंहिंजे न्याणियुनि जी सुहिणी परवरिश करे, इज़त सां उन्हनि खे जवान करे, तयार करे, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर उन ॿिनि न्याणियुनि जी शादी कराए, मां मुस्तफ़ा लिखी थो ॾियां रब उनखे जन्नत अता करे छॾींदो। ऐलान मुंहिंजे महबूब फरमायो। ॿुधण वारा केरु हुआ? चो सहाबी हुया। जवाब ॾे केरु हुया? हुज़ूर जा सहाबी हुया। मको साॻियो हुयो जिते न्याणियुनि खे कुठो वेंदो हुयो, मको साॻियो हुयो जिते न्याणियुनि खे दफ़न कयो वेंदो हो। हुज़ूर ऐलान कयो, सहाबा ज़ारो कतार रोई करे चयो, ओ मुंहिंजा महबूब, जंहिं वटि हिकिड़ी न्याणी दुआ पियो घुराए त आका दुआ घुरो रब मूंखे ॿी न्याणी अता करे। जंहिंखे न्याणी न हुई उहो दुआऊं घुरे, मुंहिंजो रब मूंखे न्याणियूं अता करे। ऐलान आका जो हुजे, अमल करण वारो सहाबी हुजे त दुनिया खे ख़बर पवे त मुस्तफ़ा जे ऐलान जी सहाबीअ वटि केतिरी इज़त आहे। सहाबा जो ज़मानो गुज़री चुको, लेकिन सहाबा खे मञण वारा आहियूं। जवाब ॾे। ताबईन, तबा ताबईन, औलिया अल्लाह जो ज़मानो हली रहियो आहे। ऐं मुंहिंजे हुज़ूर जा दीवाना, मुंहिंजे आका फरमायो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां उन शख्स जे लाइ जेको शख्स कंहिंखे हली वञी मुआफ़ कंदो। अचण खां पोइ मुआफ़ करण ॿी शइ आहे, हली वञी मुआफ़ करण ॿी शइ। अज़ीज़ाने मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जेकॾहिं कंहिं माण्हूअ वटि ॾोही हली कोन आयो आहे, जवाब जी ताक़त मौजूद आहे, पलांद जी ताक़त मौजूद आहे, ताक़त में कमज़ोर आहे, मगर मां मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल कंदे, मुंहिंजे अल्लाह जे हुक्मनि ते अमल कंदे हली वञी दर खड़काए उनखे चयईं, मूं तोखे रब जे रज़ा ख़ातिर मुआफ़ करे छॾियो, मूं अल्लाह जे रज़ा ख़ातिर तोखे मुआफ़ करे छॾियो। हलिया त सीने सां लाए, मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त मां मुस्तफ़ा अल्लाह जे इज़त जो कसम खणी थो चवां त मुंहिंजो रब्बुल आलमीन सॼी ज़िंदगी त छा पर क़यामत ताईं उन शख़्स जे इज़त खे कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। मुझे हुजूर जे आमद मां फ़ाइदो वठ, मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नतुनि ते अमल कंदे, शरीयत ते अमल कंदे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं भुलाए छॾ। मुंहिंजा दोस्त, मीलाद जो फ़ाइदो थींदो ई तॾहिं आहे, कपिड़ो धोपे साफ़ न थिए फ़ाइदो कहिड़ो। मीलाद आयो आहे,
महबूब जी आमद थी आहे मल्हाइण वारो हुजे या हुजूर जे मीलाद में अचण वारो हुजे, जेकॾहिं उन जी तकदीर बदिलजे नथी, जेकॾहिं उन जी सोच बदिलजे नथी, जेकॾहिं उन जा ख़्याल बदिलजनि नथा, जेकॾहिं मुंहिंजा दोस्त उन जे अंदर में तब्दीली नथी अचे त पोइ मीलाद मां उनखे कोई फ़ाइदो कोन मिलियो। सच चओ पाण खे, पोइ उनखे मीलाद मां कोई फ़ाइदो न मिलियो आहे। मीलाद जो फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो आहे हिकिड़ो वक़्तु निमाज़ पढ़ंदो हो, हुज़ूर जे आमद जे ख़ुशीअ में 5 वक़्त निमाज़ शुरू करे छॾी, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो हो, हुज़ूर जे आमद में तहजुद जी निमाज़ शुरू करे छॾी। ॾाढो सख़्तु हुयो, शराबी हुयो, शराब पीअंदो हो, पर मुंहिंजे आका जे मीलाद खे ॾिसी करे शराब पीअण खां तौबा करे छॾी। इनखे मीलाद फ़ाइदो ॾिनो, केतिरनि सां रुठल हुयो, हुज़ूर जे मीलाद जे सदके हली वञी सभिनी खे मुआफ़ कये। इहो आहे मीलाद जो रंग। अल्लाह करे तव्हां सां सभिनी खे रब शल मीलाद जो रंग नसीब फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत